حضرت سید شاہ مردان شاہ ثانی المعروف چھٹ دھنی رحمۃ اللہ علیہ۔ سندن نام نامی اسم گرامی سید شاہ مردان شاہ ثانی عرف سید سکندر علی شاہ ہویو۔ سندن لقب چھٹ دھنی ہویو۔ سندن والد گرامی سید سبقت اللہ شاہ ثانی سوریہ بادشاہ شہید ہو۔ سندن ولادت 27 صفر 1347 ہجری 22 نومبر 1928 عیسوی تے پیر جو ڳوٺ ضلع خیرپور میرس میں تھی۔ سندن عمر اञا 2.5 سال تھی ہوئی تے سندن والد سوریہ بادشاہ کے انگریز کوڑے مقدمے میں قید کرے بنگال وٹی ویا۔ ننڍپڻ میں کھین والد جی شفقت نصیب نہ تھی پر پاڻ ننڍپڻ کان ہی وڏي صلاحيتن وارا ہوا۔ جڏهن سندن والد گرامی سید سوریہ بادشاہ کے شہید کयो ويو تو ان وقت پاڻ کراچی میں نظر بند ہوا۔ ظلم جی انتہا ہی ہوئی جو کھین سندن والد جی شہادت جی خبر بھی نہ ڏنی وئی۔ اها دکھ دائق خبر کھین ان وقت پئی جڏهن وٹن بازار ماں کچھ سودو سامان ایک اخبار میں آيو۔ ان میں پیر سید سبقت اللہ شاہ جی شہادت جے بارے میں خبر آयल ہوئی۔ ان کھان پوءِ کھین علی گڑھ کالج میں 3-4 سال رکھيو ويو۔ ان کھان پوءِ کھین برطانیہ موڪليو ويو۔ حضرت چھٹ دھنی بادشاہ ابتدائی تعلیم سندھی میں حاصل کئی ऐं سندن والد جی شہادت کھان پوءِ کھین ऐं سندن ننڍے भाउ سید نادر علی شاہ کے پهريان علی گڑھ یونیورسٹی میں ऐं ان کھان پوءِ وری برطانیہ میں موڪليو ويو۔ اتي کھین ऐं سندن भाउ سید نادر علی شاہ کے حکومت طرفان مقرر کयल انسپیکٹر صدر دین قرآن پاک جی تعلیم ڏيندو هيو۔ پاڻ اتي تعلیم حاصل کندا رهيا ऐं جڏهن پاڪستان واپس موٽي آيا ته ديني علم حاصل ڪيون۔ پاڻ سندھی اردو انگلش عربي ऐं لاطيني ٻولي جي تعلیم حاصل ڪيون۔ انگلينڊ میں کھين ٻين مضمونن کان سواءِ لاطيني ऐं انگلش پڙهائي وئي۔ انگريزن کھين جنهن لاطيني ऐं لاديني ماحول ڏانهن مائل ڪرڻ جي ڪوشش ڪئي پر پاڻ ان کان آزاد رهيا۔ واپس اچي عملي جدوجہد ڪيون۔ مسلمانن کي جڏهن به جاگرافي یا نظرياتي وجود جو خطرو ٿيو ته پاڻ هميشہ اڳتي رهيا۔ وطن واپسی بعد کھين اهڙي جماعت جي اڳواڻي ڪرڻي ہوئي جن مان ڪجهه قيد ڪاٽي آيا هئا جن سان وڏيون زيادتيون ٿي چڪيون هيون۔ سندھ جي نوابن ऐं پاگارن جي دشمنن گرجي هرن تي حاوي ٿيڻ لاءِ پنهنجو پاگارو ٺاهڻ جي ڪوشش ڪئي۔ انهن پير علي محمد راشدي کي ان ڪم لاءِ چونڊيو۔ پير علي محمد اگرچہ راشدي خاندان مان هڪ شخص هيو پر سوريا سائين جي کيس ۾ انگريزن جي مدد ۾ گڏ هيو۔ پير علي محمد راشدي بي پاگاري ٿيڻ جي سوچي رهيو هيو۔ سندن دستار بندی ان وقت تھی جڏهن پاڻ پاڪستان پهتا ته دستار بندی واري ڏينهن صبح جو 10 بجي پاڻ مسجد شريف ۾ آيا۔ مسجد شريف جي منبر تي ويٺا کين دستار بندی جو سڀ کان پهريون ور پير حسام الدين راشدي ڏنو۔ ان دستار بندی جي تقریب میں حضرت محمد قاسم مشورن وارا سائیں قاضی فضل اللہ ایوب کھوڑو میر علی مراد ٹالپور ऐं भरचूंडी جا بزرگ موجود ہوا ऐं آخر میں भरचूंडी جي بزرگ دعا گھري۔ مسند نشین ٿيڻ ऐं گادي جي بحالي بابت تلخ حقيقتون آهن۔ سندن ننڍپڻ کافي تڪليفن ऐं پريشانين ۾ گذريو۔ آخرڪار درگاہ چنا شريف جي بزرگ سید محمد افضل شاہ گيلاني ان گادي جي بحالي جي لاءِ عملي ڪوشش ڪئي تان جو 4 فبروري 1952 عيسوي ۾ پاڻ 7 نمبر پير پاگارا منتخب ٿيا ऐं ان خانقاہ جا سجاده نشين ٿيا۔ مسند نشین ٿيڻ کان پوءِ سندن اهم ڪارناما ڳڻڻ ऐं ڳائڻ کان گھڻا آهن ڇو ته هڪ پاسي کين حڪومتي مسئلن کي منهن ڏيڻو پيو ऐं ٻيو کين جماعت ऐं تعمير جو جائزو وٺڻو پيو ڇو ته انگريزن جي بمباري ۾ کوٽ کي ڪافي نقصان پهتو هيو۔ پاڻ کوٽ کي پراڻي طرز تي نئين سر تعمير ڪيائون ऐं جماعت خانو ٺارايائون۔ حضرت روزے دھنی رحمت اللہ علیہ جي روزے مبارک کي نئين سر تعمير ڪرايائون
ऐं जामिया राशिदिया जे मदरसे खे नए सिर शुरू करणु ऐं उस्तादनि खे मुक़ररु करण जहिड़ा अहम कम सर अंजाम ॾिनऊं। उनखां सवाइ पाण बेमिसाल शानदार लाइब्रेरी क़ाइमु कयऊं जंहिंमें काफ़ी नायाब कलमी किताब पिणु मौजूदु आहिनि। संदन औलाद हज़रत पीर शाह मर्दान शाह सानी मखदूम अल मलक सैयद ग़ुलाम मीरा शाह साहब जीलानी जी साहिबज़ादी सां निकाह कयो, जेको जमालुद्दीन जो रहवासी बहावलपुर रियासत जो वाली हुयो। खेनि 3 फ़र्ज़ंद ऐं 2 न्याणियूं थियूं। संदन वॾो साहिबज़ादो सैयद सिबगतुल्लाह शाह उर्फ़ राजा साईं 1376 हिजरी मुताबिक़ 1957 ईस्वी जुमे जे ॾींहुं पैदा थियो, जेको हिन वक़्तु संदन मुसनद नशीन ऐं ख़ानका पाक जो 8हों पागारो आहे। ॿिए साहिबज़ादे जो नालो सैयद अली गौहर शाह ऐं टे जो नालो सैयद सदरदीन शाह आहे। हज़रत पीर सैयद शाह मर्दान शाह सानी 7हें पागारे पंहिंजी पूरी ज़िंदगी दीन ऐं वतन जी ख़िदमत में बसर कई। पाण पंहिंजे वालिद तहरीक आज़ादी जे अज़ीम मुजाहिद सैयद सिबगतुल्लाह शाह राशिदी जे मिशन खे जारी ऐं सारी रखियाऊं। पाण हिकु सियासी जमायत मुस्लिम लीग फंक्शनल जा सरबराह बि हुआ। मीर ऐं पीर वज़राए आला ऐं वज़राए आज़म संदन दर जा सलामी हूंदा हुआ। पाकिस्तान जी सियासत में खेनि बादशाह साज़ सम्झो वेंदो हुयो, जंहिं मथां पाण शफ़क़त जो हथु रखंदा हुआ, उनखे दीन दुनिया जी बादशाही सां नवाज़े छॾींदा हुआ। संदन करामत जाती ज़िले ठठे जे हिकु वॾेरे बयानु कयो त संदन पुट खे औलाद न थींदो हुयो। कई शादियूं कयाई, कई इलाज करायाई, पर संदन झोली साई न थी। हिकु दफ़े पीर साईं जन हिकु दावत ते तशरीफ़ फरमा थिया। टेबल ते चांहि ऐं फ्रूट रखियो हुयो। पाण सिर्फ़ु हिकु फ़ोटो इलायची खयाऊं। बाद में बाक़ी रहियल फ़ोटनि मां हिकु फ़ोटो उन पंहिंजे पुट ऐं नुंहुं खे खारायो त अल्लाह खेनि नरीना औलाद सां नवाज़ियो। अल्लाह जे प्यारनि जा हथ रहमतनि ऐं बरकतनि वारा हूंदा आहिनि। पाण इल्मु ऐं आलिमनि जो वॾो एहतराम कंदा हुआ। हिकु भेरे डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहिब जी दावत ते वटनि आया। डॉक्टर साहब वटि खट ते बिस्तरो विछायल हुयो ऐं कुर्सी बि रखियल हुई। डॉक्टर साहब अर्ज़ु कयो त अवां कुझु देरि वेहो ऐं आराम कयो। घणे इसरार खां पोइ पाण फरमायाऊं, डॉक्टर साहब इल्म जो एहतराम फ़र्ज़ु आहे त इल्म वारी जाइ ऐं इल्म वारे जो बि एहतराम ज़रूरी आहे। पाण आख़िर ताईं बीठा ई रहिया। खेनि पंहिंजे वतन सां प्यारु हुयो। हज़रत पीर साईं सैयद शाह मर्दान शाह सानी हिकु सच्चा ऐं अज़ीम मोहबे वतन हुआ। पाकिस्तान संदन पंहिंजो वतन हुयो ऐं पाण पंहिंजे वतन जी ख़िदमत करणु पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु सम्झंदा हुआ। संदन दिलि हुबुल वतनी जे जज़्बे में हमेशह सरशार रही। खेनि इहो अफ़सोस रहियो त 1971 ईस्वी जी जंग में संदन मुरीदनि होरनि खे पंहिंजा जोहर ॾेखारण जो पूरो मौक़ो मिली न सघियो ऐं साज़िशनि जे करे हुर जमायत पंहिंजो किरदारु मुकमिल तरह अदा करे न सघिया। हज़रत पीर शाह मर्दान शाह सानी जेतोणीकि पाकिस्तान जे मजमूए ऐं मरकज़ी क़ौमियत में यकीन रखंदा हुआ ऐं पाण सम्झंदा हुआ त पाकिस्तान जी बका ऐं इस्तेकाम जो राज़ उन ॻाल्हि में आहे त सभई सूबा पाण में ज़ंजीर जे कणियुनि वांगुरु गॾु हुजनि ऐं मुसलमान हुजण जी हैसियत सां हिक ॿिए जा भाइर बणिजी रहनि। पर पाण ईअं बि चाहींदा हुआ त सभिनी सूबनि खे पंहिंजा पंहिंजा जाइज़ हक़ मिलणु घुरिजनि। संदन इहो नज़रियो पाकिस्तानी अवाम जे ऐन मुताबिक़ हुयो। सिंध जी सरज़मीन सदियुनि ताईं हिन मर्द मैदान जा गुण ॻाईंदी रहंदी, जंहिं अहयाए दीन ऐं सुन्नत नबी जी पैरवी हक़ जी सरबुलंदी में मुसलसल जिदोजहद कई। पाण रशद ऐं हिदायत जा मीनार हुआ। हिकु पासे पाण रूहानी ख़िदमतूं सर अंजाम ॾिनाऊं त ॿिए पासे असगरी क़ुवत में बि मुनफ़रद मक़ाम माणियाऊं। पाण पूरी सिंध में ऐं सिंध खां ॿाहिरि बि दीनी मदरसनि जो ॼार विछायाऊं, जिन मां हर साल सवें क़ुरान जा हाफ़िज़ ऐं दीन जा आलिम तयारु थी रहिया आहिनि, जेके संदन नाले पाक जी निस्बत सां पाण खे सिकंदरी सॾाईंदे फ़ख़्रु महसूसु कंदा आहिनि। संदन अक़वाल हर साल जॾहिं पाण 27 रजबी ते मुरीदनि खे दीदार कराईंदा हुआ त नासहाना गुफ़्तगू कंदा हुआ। संदन हर लफ़्ज़ हीरनि मोतियुनि जहिड़ो क़ीमती हूंदो हुयो। पाण फरमायाऊं, आऊं पैदाइशी पीर आहियां, सनद याफ़्ता पीर न आहियां। फरमायाऊं, मुंहिंजी राय आहे त मुस्तक़बिल खे ॾिसणु घुरिजे।
जेको अॼु मुस्तक़बिल आहे सुभाणे माज़ी थी तारीख़ जो हिसो बणिजी पवंदो। उन जे करे माज़ी में गुम थियण जे बजाए मुस्तक़बिल जो फ़िकिर रखणु घुरिजे। फरमायाऊं जेकॾहिं अॼु सुठे मुस्तक़बिल जो बुनियादु विधो वञे त सुभाणे मुस्तक़बिल सुठो माज़ी बणिजी पवंदो। हिकु भेरे इंटरव्यू में खाइनि सवाल कयो वियो त ॿुधायो अव्हांखे जेकॾहिं वक़्तु मिले त काॾे वञणु पसंदि कंदा। फरमायाऊं अहिड़ी जाइ ते जिते असांखे को बि न सुञाणंदो हुजे। खाइनि सवाल कयो वियो त अव्हां सुकून कॾहिं महसूसु कंदा आहियो? फरमायाऊं त आउं हर वक़्तु सुकून में हूंदो आहियां। वरी पुछियो वियो त सभ खां वधीक मुश्किल वक़्तु अव्हां ते कॾहिं ईंदो आहे? फरमायाऊं जॾहिं कंहिं शइ जे बारे में इल्मु न हुजे उन वक़्तु। संदन वफ़ा जो जी जोरींदड़ वक़्तु पूरी सिंध विसारे न सघंदी। हज़रत छटदणी बादशाह 84 सालनि जी ॼमार में तारीख़ 16 सफ़र 1433 हिजरी ऐं 10 जनवरी 2012 ते लंडन जी इस्पताल में वफ़ात कई। पीरगोट खैरपुर मीरज़ सिंध में हज़रत पीर साईं रोज़ेदणी रहमतुल्लाह अलैह जे क़दमनि में दफ़न थिया। संदन विसाल पुरमलाल ते पूरो पाकिस्तान सोगवार थी वियो। और जमायत मथां विछोड़े जे गम जा पहाड़ टुटी पिया, पर सबर री ॿियो को चारो न हुयो। हर मुरीद जी अख अश्क बारी हुई, हर ज़बान ते संदन वाई वात हुई। सोबत सुपरी जी जॾहिं पवे थी यादि, फरियादूं फरियाद नाग वञनि निकिरी।